सिंध हाई कोर्ट सखर बेंच जेल खाते सिंध में ताज़ो थियल भर्तियुनि बाबति स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। सखर डिवीज़न जे घोटकी खरपुर ऐं सखर ज़िलनि जे उम्मीदवारनि जी दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जेल अमलदार ऐं दरख़्वास्त गुज़ार उम्मीदवार करम अली, अली अनवर, मोहम्मद शहबान, वहीद अली बोज़दार, असदुल्ला चाचड़, वकील सोहेल खोसो, वकील अब्दुल सत्तार शर ऐं सुंदर चाचड़ अदालत में पेश थिया। पिटिशनरनि जे वकीलनि अदालत में दलील ॾींदे अदालत खे इस्तदा कई त जेल खाते में अहलकारनि जी भर्ती लाइ साल 2022 में वरितल टेस्ट में 40 खां मथे सुठे नंबरनि ते मार्कूं खयूं वयूं। हिन बावजूदि ज़बानी इम्तिहान में ॼाणे वाणे फेल कयो वियो आहे। जिन उम्मीदवारनि 40 खां घटि मार्कूं खयूं उन्हनि खे ज़बानी इम्तिहान में पास करे भर्ती कयो वियो आहे। जंहिं बाद अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ इस्तदा मंज़ूर कंदे अदालत जेल खाते सिंध अंदरि ताज़ो थियल भर्तियूं रोकींदे स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। उन रस में अदालती अहाते ॿाहिरां दरख़्वास्त गुज़ार उम्मीदवारनि जे वकीलनि वकील सोहेल खोसो, वकील अब्दुल सत्तार शर ऐं वकील सुंदर चाचड़ उम्मीदवारनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त क़ाबिले एहतराम जज साहिबान असांजी दरख़्वास्त खे ॿुधो। जंहिं बाद अदालत स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।